वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। हिंगोर जा जे साफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। सोबत दरो थाने ते निजी टीवी जे रिपोर्टर फयाज़ सोलंकी जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। साफ़ी जे अगवा जो केस संदसि भाउ एडवोकेट इश्तियाक सोलंकी जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस फयाज़ सोलंकी खे बासियाब न कराए सघी आहे। अहम ख़बर आहे, हिंगोर जा जे साफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर सिकंदर तुनियो खां। जी सिकंदर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। 7 ॾींहं अगवा थियल हिंगोर जे साफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जी FIR मुखबिर जे भाउ एडवोकेट इश्तियाक सोलंकी जे फरियाद ते सोबेदर थाने ते नामालूम 8 माण्हुनि जे ख़िलाफ़ दाख़िल कई वई आहे। ॿी तरफ़ साफ़िर में ताव पखिड़ियल आहे। अॼु हिंगोर जे कमिश्नरेट जे पोइ धरणो हयो वेंदो। जेसिताईं साफ़ी बाज़ाब न थींदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। जी, बड़ी महिरबानी सिकंदर अपडेट करण लाइ।